दोस्तों यही रोड ॾिसो, ये भी सखर जे अहम रोड है। राहूजा रोड इनके चइबो आहे, गॾाणी पाड़े जे बिल्कुलु भरिसां आहे। ऐं हिन रोड जी ख़ासियत इहा आहे त सखर में जेके 23 अरब रुपया इंतज़ामिया ॿुधाए थी पई, त उन 23 अरब रुपयनि मां बि 4 करोड़ रुपया हिन रोड ते बि ख़र्च थिया आहिनि। ऐं हीअ हिन रोड जी कंडीशन तव्हांजे साम्हूं आहे। मतिलबु हीअ सखर जा उहे रोड आहिनि जेके अरबे रुपयनि जे ख़र्च सां ठहिया आहिनि। हे ॾिसो कहिड़ो ज़बरदस्त रोड ठहियलु आहे, ऐं अरबे रुपयनि जे ख़र्च बैदि बेड़ा रोड ठहिया आहिनि, त इंतज़ामिया खे बाक़ी छा थो चई सघिजे। अच्छा, हीअ उहो वक़्तु आहे जॾहिं अञा स्कूलनि जी मोकल थी चुकी आहे, पर आमतौर ते जॾहिं ॿार स्कूल वेंदा आहिनि सुबुह जो ऐं वापसि थींदा आहिनि, त हिन रोड मां ई झागी हिन पाणी मां ई गुज़रंदा आहिनि। इहा मां ॾिसी सघो था त कीअं माण्हू हितां गुज़रनि था पिया।